सिंध जे मशहूर गुलकार मुमताज़ मौलाई जी तबियत अचानक ख़राब थी वई ऐं खेसि हैदराबाद जे हिकु वेझे हॉस्पिटल ते मुंतक़िल कयो वियो। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़ ऐं अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 ॾींहं पहिरियां मुमताज़ मौलाई जी तबियत इंतिहाई ख़राब थी वई हुई। उन करे खेसि हैदराबाद जे हिकु वेझे हॉस्पिटल ते मुंतक़िल कयो वियो हो। जीअं ई इहा ख़बर गुलकारनि ऐं फनकारनि ताईं पहुती त सभु शाइर गुलकार ऐं फनकार मुमताज़ मौलाई जी क़यादत करण लाइ पहुची विया। उन्हनि फनकारनि में शामिल सिंध जो शहनशाह शमन अली मीराली, दिलशेर दीवणू, अहमद मुगल, वहीद हकड़ो ऐं संदन बहितरीन शागिर्द मुनवर मौलाई ऐं ॿिया केतिरा ई दोस्त क़यादत करण लाइ पहुतल आहिनि। इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त मुमताज़ मौलाई जे हिकु नए एल्बम जी बि तयारी हली रही आहे ऐं मुमताज़ मौलाई उन एल्बम जी तयारी में मसरूफ़ हो। उमेद आहे दोस्तो अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिलु करे सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।